अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, राज़न पंहिंजे भाउ मिठनि खे छॾाइण जे लाइ हाणे हर हद ताईं वेंदो। हर हद ताईं जो मतिलबु तव्हां सम्झो था कीअं, मतिलबु तव्हांखे सॼी अपडेट्स ॾियूं था इन वीडियो में। दोस्तों, मां ॿुधाईंदो वञा त यानी हू मंसूर खान खां बि मयार लाहे चुको आहे। शाहनवाज़ खान सां हाणे ॿीहर वञी मिलंदो ऐं इहा ॻाल्हि कंदो, मूंखे मिठणु छॾाइणो आहे, को न को क़दम खणणो आहे, कुझु कर। ऐं शाहनवाज़ खान इन मौक़े जी तलाश में हूंदो आहे, जीअं राज़न का ग़लती करे त इन खे धुप करायां या इन जे भाउ खे धुप करायां ऐं जेको आहे इन जहिड़े खे वधायां। शैतान माण्हू शैतानी कंदो रहंदो न। राज़न खे इन शइ जी फ़िलहालु अञा पूरी ख़बर न पई आहे त असां इस्तेमालु थी रहिया आहियूं। वरी बि मंसूर खान कोशिशि कंदो इन मसइले खे हल कराइण जी, लेकिन बहरहाल सोढल अची वियो आहे। वरी को न को हाणे फॾो ज़ाहिर थींदो। राज़न पंहिंजी पूरी कोशिशि करे पंहिंजे भेणनि खे बि जेको आहे हर वक़्तु इहा ई ॻाल्हि कंदो हुयो त ख़्यालु कयो ग़लती में हू फासी विया न। हाणे बि इन ई कोशिशि में आहे त हिकिड़ो फासी वियो आहे, जीअं ॿियो न फासे, ॿियो मसइले में न अचे। इन जे करे बार बार हू पंहिंजे घर वारनि सां बि विढ़ी रहियो आहे त ॿाहिरि न निकिरिजो। बहरहाल तमामु जल्द इहो मसइलो कोशिशि हल करण जी कोशिशि कंदो राज़न।